हिन शहर में हिन घर में महफूज आहियूं। सोट हिक त जानू रेस जे हथन में जिंदा कोन बचंदो, जेकॾहिं बची निकिरे थो त सॼी जिंदगी असांखे ॻोल्हे कोन सघंदो। जानू जी मौत जी ख़बर असां ताईं कीअं पहुचंदी सोट? मौत जी ख़बर लिकंदी न सोट, जेकॾहिं जानू मौत ख़बर पइजी वेंदी। तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त मूंसां निकाह कंदी या न? सोट तूं पहिरियों जानू जे मरण जो इंतज़ार कर, उन जे मरण खां पोइ मां तोसां निकाह करे सघां थी। पहिरियां निकाह करण गुनाह है ऐं इहो गुनाह मां न कंदसि। अवां के यो छोरो जबल बताल थो करे, जेकर अनवर जिंदा हुजे हा त एतरा डी किथे लिकाए रखे सा? हाँ दा इहा ॻाल्हि बि आहे। जबल जी हित एतिरी पहुच किथे आहे? मौलादा त हर माण्हूअ जा 4 सॼण 4 दुश्मन हूंदा आहिनि। जेकॾहिं असांजा 5 सॼण थी सघनि था त छा जबल पंहिंजा 4 दोस्त बणाए नथो सघे? जबल मथां एतबार करे उनखे आज़ाद बि नथो करे सघे। शेर खान खे आज़ाद कराइण लाइ जबल दानवर खे आज़ाद कंदो, छो त दानवर जे मौत खां वधीक जबल लाइ शेर खान जी जिंदगी अज़ीज़ आ। त पोइ देर छा लाइ अदा? जेतिरो जल्द थी सघे त जबल खे आज़ाद कयो, छो त अनवर खे ॾिसण लाइ अखियूं तरसी रहियूं आहिनि। हाँ वॾी दाद, हाणे अनवर खे छॾाइण लाइ देर न कर। जनत हाणे देर कोन लॻंदी, तमाम जल्द अदा अनवर असां सां गॾु हूंदो। यकीन कयो त मुंहिंजो सिर चकराइजी वियो आहे। का बि ख़बर नथी पवे त सागर खे कंहिं गुम कयो आहे। चइबो त रहिस वटि गद्दारनि जी लाइन लॻल आहे। जानू गद्दारी करे चुको आहे, हाणे वरी अकबर रईस जी जाइ संभालण जूं तयारियूं पियो करे। हा रुस्तम, रेस जे चइनी तरफ़नि खां गद्दारनि जो टोलो आहे। तुंहिंजो नालो कहिड़े नंबर ते आहे? सरकार, मां त हिकु अदना गुलाम आहियां, उतां जा गुरु ॿिया आहिनि। न ई मुंहिंजे कुझु हथ में आहे, न ई मुंहिंजो उते हुकुम हलंदो आहे। उहा मूंखे ख़बर आहे, तूं न ताश जो गुलाम आहीं, हर हिकु हुकुम मञण वारो। पर जॾहिं ॻाल्हि वाज़ह थिए, उहा ख़बर असां ताईं पहुचाइजां, न त ज़िंदा कोन बचंदे। तोखे माल मिलंदो, माल त पोइ असां तुंहिंजा गुलाम हर ख़बर ते पहुचंदा। अकबर दुनिया में मूं बि खोड़ कमीना ॾिठा, पर तव्हांजो कमीनो न ॾिठो। हिनखे बंदि रख। अकबर मारे छॾ, मारे छॾ। तोखे ख़बर आहे त जानू जिन आहे, जिन जॾहिं पोइ पंहिंजो वॾे खे मारींदो आहे या खारींदो आहे। तूं मूंखे मारींदे? जॾहिं मूं दिलदार खे जिंदा कोन छॾियो, तूं कहिड़े बाग़ जी मोरी आहीं जो तोखे आउं छॾींदुसि? मां मुरी न कलो टू आया नीड़ीअ में अटकंदुमि न, ज़हर पंहिंजी सॼे जिस्म में फैलिजी वेंदो साईं। तुंहिंजो ज़हर त मां न पूरे कढंदुमि। मां बस जानू बस। न अकबर न, रोक पंहिंजे पाण खे, छॾीस त किथे मरी न पवे। जेकॾहिं सुबुह वारो खीर तव्हां नाहे पीतो त पोइ लोटो तव्हांजे भर में कीअं आयो? लोटे जी मूंखे का ख़बर कान्हे का, बाक़ी मूं त ॿुधो आहे त खीर मेह में हूंदो आहे, ॻऊअ में हूंदो आहे, लोटे में खीर मूंखे अॼु पहिरियों दफ़ो ख़बर पई आहे। अड़े बस हाणे बस। खीर वाला के पीतो, दड़का वरी मूंखे ॾोनी, मां ग़रीब आहियां तॾहिं न। अबा असांखे भले कसम ॾे, खीर असां नाहे पीतो। त पोइ रख रख पंहिंजे मथे ते हथ। अरे पंहिंजे मथे ते
हाँ बाजे तो तेरा काम बोलना तो सही है ना वो गले में हाथ तो रखा ना तू बहने मां बहने ओए तो खीर ना है पीतो ना रख मत दे तो रख भाई हाथ तो चमाता भाई हाथ रख चलिए जा आई कम करूं साह न कटी जाए अबा खीर मां वठी आई आहियां छॾ हिन ग़रीबनि जी पचर पुट अजय तू का हिम्मत कर त रुस्तम त हिननि जी खल लाहे छॾींदो कन्न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो अॼु खां पोइ जेकॾहिं अहिड़ी हरकत ॿीहर कयव त टंगू भॼी छॾींदोसांव ॿुधाए अकबर ॿुधाए ॿुधाए त हाणे जानू खे कहिड़ी सज़ा ॾियां बाबल साईं तव्हां वॾा आहियो जेकी बि जानू खे सज़ा ॾियो अकबर जानू गद्दार आहे ऐं गद्दार जी सज़ा सिर्फ़ मौत हूंदी आहे मौत जानू खे बि मौत मिलंदो बाबल साईं जानू खे माफ़ कयो हुन सॼी उमिरि तव्हांजी दर जी ग़ुलामी ॾिनी आहे माण्हू हरू भरू खिलंदा तव्हांजी न्याणी जो कातिल शेर खान आहे जानू न हुनखे माफ़ कयो अकबर जानू खे मां कॾहिं बि माफ़ नथो करे सघां बाक़ी तुंहिंजे चवण ते मां हुनजी ज़िंदगी बख़्श कयां थो हुनखे ॻोठ निकाली ॾेई छॾियोसि ऐं चओसि त वरी मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं न अचे जे वरी मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं आयो त हुनखे मौत मिलंदो सिर्फ़ मौत ठीकु आहे बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम मसात जबल जा हथ खोल जबल तूं वञ तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत आहे ऐं 2 ॾींहंनि जे अंदरि अदानवर खे वठी हिते पहुच तव्हांजूं पुराणियूं सभु ग़लतियूं तव्हांखे माफ़ जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि अदानवर खे वठी हिते न पहुते त पोइ सिर्फ़ शेर खान जो मौत कोन थींदो हुन सां गॾु 3 जानियूं ज़ाया थींदियूं 3 जानियूं हा जबल मोर मरियम ऐं बिजार वलीदाद तू कूड़ पियो हाड़ी अद्दा जे कूड़ खे मां सच साबित कंदुसि शेर खान न शाम ताईं उहो बि असांजी कैद में बोला दादा तव्हां इंसानियत जूं सभु हदूं और आगे चुका असांखे तव्हां मजबूर कयो आहे शेर खान जेकॾहिं तव्हां तारो कयूं हलिया वञो हा न त इहे सूर तव्हांखे ॾिसणा कोन पवंदा 2 ॾींहंनि में अनवर तव्हां वटि हूंदो हुन खां पोइ तव्हां शेर खान खे आज़ादु कंदव सिर्फ़ शेर खान न पर तव्हां सभु आज़ादु हूंदो ऐं उन खां पोइ असांजे तरफ़ां तव्हांखे को कंटो बि कोन लॻंदो
ऐं नाज़ा नाज़ा मुंहिंजी इज़त आहे, हुन सां मुंहिंजो निकाह थियल आहे। सुठो अथव त हुनखे विसारे छॾियो, न त तव्हांजा सूर बीणा करे छॾींदुसि। हिन खां पहिरियां जो मुंहिंजो कहर तव्हां ते कड़की पवे, तूं तां निकिरण जी कर ऐं अनवर खे वठी हिते पहुच, छो त अनवर जी ज़िंदगी तव्हांजे लाइ जियापो आहे। अचे वठ हथियार। तव्हां पंहिंजी वफ़ादारी त मूं वटि ॻाल्हाइण जे लाइ आयो। जानू, जेकॾहिं रेस जो साथ छॾे असां तुंहिंजो ॾियूं हा, छा रेस असांखे बख़्श करे हा? अरे ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे, रेस हथ में कोन्हे। जॾहिं रेस हथ में हुजे हा त छा हुते हुजा या आऊं कब्र में हुजां? असां लाइ को हुकुम? तव्हां ॿई ॼणा मूंसां नाफ़रमानी करे चुका आहियो ऐं नाफ़रमाननि खे हुकुम न ॾींदो। चइबो त तो असांखे माफ़ न कयो। कमाल तोखे पल ॿिन्ही खे मां हिते वठी आयो ऐं तव्हां ॿई वञी रेसे किथे वेही रहियो? जानू, ॿी का वाट बि न हुई। असांखे त मयार ॾीं थो, रेस जो छा बिगाड़ियो अथई? गद्दारी करे तो पंहिंजे पाण खे सूरन में विधो आहे। कमाल जन जिन जिन जंहिंजे पोयां पयो हुनखे मारे या खारे। उहो वक़्तु खाई चुको आहीं, हाणे जेतिरो तव्हां जल्दी निकिरी न, इन में तुंहिंजी भलाई आहे। पल ऐं कमाल आउं हितां वञा थो, पर हमेशह जे लाइ न। तमामु जल्द वापसि अची इन रेस जो टीजो खाईंदुसि, टीजो। छो त जानू जिन अथव, अरे जानू जिन अथव, जंहिंजे पोयां पवंदो आहे हुनखे मारींदो आहे या खारींदो आहे। वरी दादा हिन दिल में बाहि जा आड़ा पिया भरनि। जीअं इहो शेर ख़ान हथ आयो न, दिल त चए पई कुतर जी मशीन में विझी टुकड़ा टुकड़ा करे छॾियांसि। पर तुंहिंजी ज़िद अॻियां मजबूर थी पियुसि। हाणे इहो ॿुधाए वली त कॾहिं तो ने शेर खान के मुझे हवाले करी? रेस मां पंहिंजे हिसाब सां गॾु तव्हांजो हिसाब बि शेर खान खां वठी पोइ छॾींदुसि। न वली न, तूं सिर्फ़ शेर खान खां उहो ई पुछंदे
जंहिंजे लाइ हुनखे तो बंदि रखियो आहे। बाक़ी तूं हुनखे हिकु रोल्ड बि न ॾींदे। ठीक आहे रेस, तव्हां सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो, पोइ तव्हांजो दुश्मन तव्हांजे हवाले करे छॾींदुसि। कर अॼुकल्ह असां खां वधीक तव्हां वलीदाद ते महिरबान आहियो। अकबर वलीदाद वॾो करे ॾेखारियो आहे। इहा सॼी रांदि मुंहिंजी रचियल हुई, ऐं आख़िर में तव्हां बाज़ी वलीदाद खे ॾेई छॾी। तूं परेशान न थी अकबर, तुंहिंजो इनाम तोखे मिलंदो। बाबा साईं, तव्हां छा था सम्झो? असां इनाम जी लालच में कमु पिया कयूं तव्हांजो? तव्हां असांजे वफ़ादारनि खे पंहिंजी ड्यूटीअ में शुमार करे छॾियो आहे, जेका सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। अदी खेलण ॻाल्हाइण बख़्श जा। हाँ अदी बश्क कयोसीं तोखे। ऐं मूं बि तोसां घटि न कई आहे, मूंखे बि माफ़ करे छॾिजे। हाँ तोखे बि माफ़ कयोसीं। पर बिहो मूंखे त अखियुनि ते हीअं एतबार ई नथो अचे पियो त पोइ तव्हां वञूं था पिया। पर जे वञूं था त भली वञूं, पर अदी आख़िरी दफ़ो मोकिलाए छॾियो। मूंखे त पंहिंजे अखियुनि ते यकीन ई नथो अचे त तव्हां को हीअं वेंदव। अदी भाकुर पा, अदी वरी मिलणो याद नसीब। अदी हाणे वञूं? हाँ अदी हाँ वञूं। पर मूंखे इहो त ॿुधाए अदी, तव्हां हितां जो निकिरो था त घर काएं बजे पहुचंदो? 5 मिंटनि में पहुचींदासीं। घर मां ॾिसी आयो आहे। 5 मिंटनि में पहुची वेंदव? वञो काॾे था? माई जन्नत असांखे दावत ॾेई वई आहे, उहा खाइण था वञूं। अच्छा थई मोह, वञे थी जन्नत ॾे दावत खाइण? मां अजायो तोखे 10 दफ़ा भाकुर पाता। तुंहिंजे बि दिलि चयो त भाकुर पायां त मूं बि इनकार कोन कयो, पर वापसीअ में बि तोखे भाकुर पाए मिलंदी। तूं परेशान न थी। हल हमज़ा, दावत जी देर थी थिए। मां समझा पई त इहा माई का सफ़ा मिस्कीन गरीबड़ी आहे, पर हीअ माई त धोतल पोतल निकती। हाँ पुफी, तोखां 2 हथ मथे आहे। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त वॾी का ॾाइणा। हाँ अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, इहा बिशामत टरी। वलीदाद जी फितरत में धोखो आहे, ऐं वलीदाद सां अहिड़ो त धोखो कबो जो वलीदाद जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। अनवर जी आड़ में शेर खान खे आज़ाद करायो था, तो सॼी ज़िंदगी वलीदाद अनवर 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 कंदो रहे। पुपी जन्नत ॾे वञण जो ज़िद छॾे ॾे। तोखे ख़बर आहे त इहा माई तुंहिंजी इज़त न कंदी आहे, पोइ ॾे वञण जो लाचार कहिड़ो? जे मां उते न वयसि न त इहा जन्नत उबटियूं सुबटियूं ख़बरूं करे इन सत फिराईअ जा सुर ई मटाए छॾींदी। माई अॻ में ई अधु दिमाग़, वरी जन्नत उन जो रहियो खोयो दिमाग़ बि चरियो करे छॾींदी। होॾां बेज़ार हुई
हाणे माई लॾो खणी दर खां निकिरी वई आहे त मोटी ईंदी अम्मा, मोटी ईंदी। मां इन करे ई त वञा थी पई त उते वञी इन सत भराए असां कुर्ब वढिया त जीअं हेॾे मोटी जन्नत मुंहिंजी ऐं सत भराईअ जी ॿुधी कान सघंदी। ऐं पोइ इन साड़ खां सत भराईअ खे तड़े कढंदी। सत भराई टका अचे हिते कंदी, असांजे मथे जो सूर ई ख़तम। तूं त चवीं थी पुफी, पर तोखे ख़बर आहे त जन्नत तुंहिंजे उबतड़ सोचींदी आहे, किथे ईअं न थिए जो। बस हाणे बस, तूं मुंहिंजे लाइ घणी सियाणी न थी, न मूंखे उबतियूं सिलायूं करण सेखार। उते वञण खां पोइ मां अहिड़ा त उबता ट्रोपा फेराईंदसि जो सत बिराईअ सां गॾु इन जन्नत जो बि दिमाग़ फिरी वेंदो। त पोइ पुफी उथी वञ न, देर न कर। तोखे जेतिरो रोकींदमि न तूं ओतिरो ई ज़िद कंदीअ। पोइ वापसि अची ईअं न चइजां त जन्नत मूंखे उबती सिलाई करण सेखारी आहे, हाणे मुंहिंजे मथे में सूर आहे, मूंखे ज़ोर ॾे। हाणे कोन थी वञा पई, सुबुह जो वेंदीसांसि।